ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजे उहो बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा ज्ञान स्वरूप आहियां। मां आत्मा पवित्र आहियां। मां आत्मा शक्तिशाली आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवंदा मीठी मीठी बार बाबा चवंदा जीवन में सदा ज्ञान रतन ई चुगणा आहिनि। असांखे जीवन में सुठी सुठी ॻाल्हियूं ई ॿुधणियूं आहिनि, ॾिसणियूं आहिनि, धारण करणियूं आहिनि। इनखे चइबो आहे ज्ञान रतन चुगण। इनखे चइबो आहे ज्ञान रतन चुगण। ॿियो ॻाल्हि असांखे यथार्थ निर्णय करे दूध ऐं पाणी खे अलॻि अलॻि करणो। जीवन में माण्हू यथार्थ निर्णय न करे पाईंदो न, छा ठीकु आहे छा न ठीकु आहे, त उहो कई बार कंफ्यूज थी वेंदो। सही ऐं ग़लति जो खे परखी न सघंदो, हुनजो यथार्थ निर्णय न करे सघंदो, है न। त व्यर्थ खे समाप्त न करे सघंदो। हाणे मन में एॾी सारी ॻाल्हियूं थी अचनि, ईअं ईअं भई असां त कंहिंखे ॾिसूं, असां ॾिसंदासीं त सोचंदासीं इहे इंसान ई ग़लति आहे। लेकिन असां अगरि सोचूं कि हिन इंसान बि इहो क़दम छो वरितई, कुझु त ॻाल्हि हूंदी, हिन कारण ई वरितई। त इन करे बाबा असांखे चवनि था कि असांखे यथार्थ निर्णय करणो खपे कि छा सही आहे छा ग़लति आहे। त निर्णय करण जी बि शक्ति हुजणी खपे ऐं विशेषताउनि खे धारण करणु। भई जंहिं बि माण्हू असांखे ग़लती नज़र अचे थी हुन में कुझु विशेषता त हूंदी, त ऐं जंहिं में ग़लती नथी नज़र अचे हुन में बि कोई विशेषता हूंदी। हर हिक में कोई न कोई विशेषता हूंदी आहे। उन अनुसार असांखे जीवन में हलणो आहे। ॿियो आहे हुन अनुसार असांखे यथार्थ निर्णय बि करणो आहे कि छा सही आहे छा ग़लति आहे। तॾहिं ई असां जीवन में व्यर्थ खे समाप्त करे सघंदासीं, है न। हिकु त विशेषताउनि खे धारण करो, ॿियो यथार्थ निर्णय करो कि छा सही आहे छा ग़लति आहे। सम्झो कंहिं ॻाल्हि जे कारण कंहिं माण्हू में असांखे कुझु शक थो थिए न। अॼुकल्ह माण्हू में हेॾे होॾे वञे थो, करे थो। कई माण्हू हूंदा आहिनि कम ऐं पैसे जे कारण सभु कुझु कंदा आहिनि, लेकिन असां दुनिया में हेॾो सभु कुझु ॾिसूं था त माण्हुनि में कुझु न कुझु ठगी बि या के न के विकार बुराइनि जे वश थी करे बुरा कर्म बि करणु लॻी वेंदा आहिनि। त असां हुन में कीअं व्यर्थ त हलंदो ई आहे न। जेको घर में माण्हू वेठो आहे ऐं कोई स्पेशली कोई लेडी, अगरि कोई माई या छोरी ॿाहिरि कमु करणु थी वञे, पढ़ाई पढ़णु थी वञे, त न चाहींदे हुए बि हुनजे प्रति असांजा व्यर्थ संकल्प हलंदा ई आहिनि। हुनजे प्रति व्यर्थ दृष्टि, शक्य जी दृष्टि रहंदी ई आहे, है न। उन्हनि जे प्रति रहंदी ई आहे। त छा करूं हाणे, मायूं ॿाहिरि त वञनि थियूं कमु करणु,
अॼुकल्ह एॾो कुझु सिखण बि वञनि थियूं न। माण्हू शादी खां पहिरियों नथो करे त शादी खां पोइ इहे सभु शौक़ु आदि पूरा करे थो न। शादी खां पोइ मायुनि खे लॻंदो आहे मां बि ईअं करां, मां बि ईअं करां, त ॿार केरु पाले? पोइ पति केरु पाले? घर केरु पाले? त जीवन में माण्हू पर अगरि कोई वञे थो ॿाहिरि त शक त थींदो ई आहे न माण्हू खे। त सॼी दुनिया ई एॾी ख़राबु आहे, दृष्टि वृत्ति त माण्हुनि जी ख़राबु रहंदी आहे। कॾहिं छोरी जी बि ख़राबु थी सघंदी आहे त कॾहिं छोरे जी बि ख़राबु थी सघंदी आहे। ऐं पति सां अगरि हुनखे सुख न मिले त ॿिए ते बुरी दृष्टि रहंदी आहे। ईअं न चोरियूं न हूंदियूं आहिनि, छोरियुनि जी बि बुरी दृष्टि वेंदी ई आहे, है न। छोरियुनि जी बि बुरी दृष्टि वेंदी ई आहे। त बाप असांखे चवनि था कि हाणे छा करो, बसि सॼो ॾींहुं फालतू ई सोचंदा रहो। त हिन जे लाइ भॻवानु 2 ॻाल्हियूं चए थो। हिकु त हुनजी विशेषता ॾिसो, भई हुन में कहिड़ा कहिड़ा गुण आहिनि। भई चलो काॾे वञे थी ॿाहिरि धंधो करणु या कुझु सिखण बि वञे थी, लेकिन पंहिंजो कमु त करे थी न। हुन में जो विशेषतायूं आहिनि, सुठी ॻाल्हियूं आहिनि, चलो उहो त करे थी। ॿियो आहे कि यथार्थ निर्णय करो कि कहिड़ी ॻाल्हि सही आहे, कहिड़ी ॻाल्हि न सही आहे, है न। दूध ऐं पाणी जेके चईंदा आहियूं, अलॻि अलॻि करिणो कि असांजो सोचो त इहे सही आहे या फालतू आहे। भई हिन में इहे विशेषतायूं बि आहिनि ऐं असांजे मन में सोच बि हले थी त असां फालतू ई था सोचूं या सही ॻाल्हि आहे। त इहे दूध ऐं पाणी ॿई अलॻि अलॻि करिणो, यथार्थ निर्णय करिणो। त हिकु त असांखे विशेषता ॾिसणी आहे ऐं परमात्मा जो ज्ञान बि धारण करिणो आहे। ॿियो ॿिए में यथार्थ निर्णय करो कि छा सही आहे, छा ग़लति आहे। त असांजो व्यर्थ समाप्त थी वेंदो, त बाबा चवनि था बुद्धि में ज्ञान रतन हलंदा रहनि, मनन हलंदो रहे त रतननि सां असां भरपूर रहंदासीं। त रतननि सां ज्ञान जा रतन हूंदा आहिनि। हिन समय माण्हू छा थो सोचे? ॾिसो अॼु दुनिया में माण्हू छा सोचंदो कि ॿारनि खे पढ़ाई लिखाई छो, सुठी पढ़ाई कंदो, कमाई कंदो, पैसो कमाईंदो। हर हिकु माउ बाप इहो ई थो सोचे, हर हिकु संबंधी इहो ई थो सोचे। लेकिन छा इहो पैसो कमाइण ई, पढ़ाई लिखाइण ई जीवन में सभु कुझु आहे? अॼु अगरि पंहिंजे ॿार खे कोई पढ़ाए लिखाए न त छा थींदो? अगरि कोई ॿार खे माण्हू पढ़ाए लिखाए न, ॾिसो वैसे बि माण्हू अॼु पढ़ी, तव्हां पंहिंजे ख़ुदि जे ॿारनि खां पुछिजो, अॼु उहा हेॾा साल थी विया पढ़ी लिखी, त उन्हनि में छा परिवर्तन आयो आहे? हुननि छा सिखियो आहे, छा परिवर्तन आयो आहे? हिकु पढ़े लिखे माण्हू ऐं हिकु अनपढ़े माण्हू में छा अंतर हूंदो न? हिकु माण्हू पढ़णु लिखणु अचिणो खपे, पंहिंजो नाम लिखणु अचिणो खपे, अक्षर सम्झणु अचणु खपनि, गणित अचणी खपे, टोटल करणु, अक्षर पढ़ण लाइ अचणा खपनि, ताकी असां जो बि ॿाहिरि लिखियलु आहे उहो पढ़ी करे सम्झी सघूं, है न। त इहे सभु चीजूं जेकियूं हूंदियूं आहिनि दुनिया में जो ज़रूरी आहे, असां उनखे सुठी रीति सोची सम्झी करे सभु कुझु करूं। उहा ओसि ताईं पढ़ाई ठीकु आहे, है न। ओसि ताईं अगरि असांखे पोइ ॿिए कंहिं फील्ड में कुझु कमु करिणो आहे त असां शुरू खां ई ॿार खे हुन फील्ड में वठी हलूं। कॾहिं कॾहिं अॻियां हली माण्हू इहे न त इहे बि करे वठंदा आहिनि, पर अॼुकल्ह ग्रेजुएशन त ज़रूरी आहे, ॿार खे ज़रूरी आहे। लेकिन दिन प्रतिदिन माण्हू ॿारनि जी जेतिरो पढ़ाई जे पुठियां वञे थो ओतिरो ई ॿार बिगड़ंदा था वञनि, ओतिरो ई ॿारनि में टेंशन डिप्रेशन ज़्यादा थो अचे। त ॿारनि खे पढ़ाई लिखाई ठीकु आहे, लेकिन असांखे फोर्स न करिणो। अगरि ॿार खे कुझु करिणो आहे पढ़ाई लिखण में त ॿार पढ़ी लिखी स्कूल मां अचे,
त तव्हां ॾिसो असांजो ॿारु पंहिंजे पाण ई अची करे होमवर्क करे थो, इहो ॾिसो। असांजे ॿार खे इहो आहे कि मुंहिंजो एग्ज़ाम आहे त मूंखे पढ़ाई पढ़णी आहे, या तव्हांखे ई पुठियां पढ़णो थो पए। उनखे कहिड़ी चीज़ उहो इंट्रस्ट सां कंदो आहे, है न। ऐं छा थींदो आहे, अगरि असां अॼुकल्ह जे ज़माने में कंहिंखे बि, चाहे ॿार आहे, चाहे ससु आहे, चाहे नुंहुं आहे, चाहे पुटु आहे, कोई बि आहे, वॾो आहे नंढो आहे, कोई बि अॼु अगरि तव्हां कंहिंखे फोर्स कंदा न, कंहिंखे बार बार चीज़ चईंदा आहियो त उहो परेशान थी वेंदो, है न। पर असां त उन्हनि जे फ़ाइदे जे लाइ था चऊं, लेकिन अॼुकल्ह माण्हुनि खे हिकु ई ॻाल्हि ॾाढी भारी थी लॻे, माण्हू ॾाढो परेशान था थी वञनि। छो जी हिकु त उन्हनि में शक्ति न आहे, सम्झ न आहे कि उहो करे नथा सघनि, है न। ॿियो बाबा असांखे चवनि था, ॿियो तव्हां में बि सम्झ न आहे, शक्ति न आहे कि तव्हां ॿार खे कराए सघो। हिकु थींदो आहे माण्हू चईंदा आहिनि न, मां ॿारनि जे पुठियां ॾाढी महिनत कई आहे, त हुन आत्मा पंहिंजी शक्ति बि ॿारनि खे ॾिनी अथई कि ॿ ॿार पढ़ी लिखी करे सुठा थी वञनि। लेकिन अॼुकल्ह पढ़ाई लिखाई जे कारण माण्हुनि जे अंदरि, ॿारनि जे अंदरि न इज़त मान ॾियणु, कंहिंजो इज़त करणु, मान करणु, अंदरि जो सहन करणु, समाइणु, जेके नम्रता जा गुण हूंदा आहिनि, इहे सभु न आहे अॼुकल्ह जे ॿारनि में। अॼुकल्ह जे माण्हुनि में गुण ऐं शक्तियुनि जी कमी थी वई आहे। पढ़ाई लिखाई में भले माण्हू नंबर 1 आहे, लेकिन अगरि कोई सम्झो कोई पहिरियों नंबर स्टूडेंट जो आहे, जेको फर्स्ट रैंक ईंदो आहे, या अगरि तव्हां चओ मुंहिंजी नुंहुं ॾाढी पढ़ियलु लिखियलु आहे, जॉब कंदी आहे, नौकिरी कंदी आहे, हीअं कंदी आहे, हूअं कंदी आहे, या मुंहिंजो पुटु ॾाढो इहो आहे ईअं आहे, त छा उन्हनि में सहन शक्ति आहे? छा अॼुकल्ह जी लेडी माण्हुनि खे रोटी ठाहे ॾींदी जंहिंसां उन्हनि खे सुख मिले? अॼुकल्ह लेडीज़ जो कमु छा हूंदो आहे? घर संभालणु। इहा नंढी ॻाल्हि न आहे, आहे त आहे, जेको सच आहे उहो असांखे सम्झणो पवंदो, मञणो पवंदो, है न। हिकु लेडी जो कमु आहे घर संभाले करे, अगरि हुनखे रोटी, चलो तव्हां कमनि जे लाइ मायूं था रखो, लेकिन कम से कम रोटी त तव्हां सुठी रीति ठाहे ॾियो न। छो जी न त तव्हांजो पुण्य जो खातो कीअं जमा थींदो? अॼु जो माण्हू जो कमु आहे, अगरि उहो ई माण्हू सुठी रीति नथो करे त हुनजो पुण्य जो खातो वधंदो ई न। त शरीर छॾण खां पोइ माण्हू कुझु पुण्य जो खातो त खणी नथा वञनि। अगरि हिकु घर जी लेडी पंहिंजे घर में जीवन भर रोटी ठाती अथई, लेकिन जीवन भर गाना बि ॻाईंदी आई आहे कि मां रोटी ठाहींदी आहियां, हीअं कंदी आहियां, मूंखे घर जो ई नौकराणी सम्झी रखियो अथनि, मां हीअं कंदी आहियां, हीअं कंदी आहियां, कुझु बि तव्हां कमाई नथा करो, हिकदमि ज़ीरो न। शुरू तव्हां प्रेम सां करो ई नथा, तव्हां शांती सां करो ई नथा। 2 फुल्का पचाइण में तव्हां 100 बार त माण्हुनि खे चओ था। इहो ई तव्हांजो पति तव्हांखे चए मां हिनखे एॾो पैसा थो ॾियां, एॾा कपिड़ा वठी आई आहे, त माण्हुनि खे केॾो बुरो थो लॻे। ऐं उहो ई तव्हां अगरि शांती सां रोटी न ठाहे ॾींदव, ज़बरदस्ती बोझ वश, अरे जल्दी करो रोटी ठाहिणी आहे, इहे करिणो आहे, फालतू एॾो खाइण जो छा ज़रूरत आहे? अॼुकल्ह जी नुंहुं वारी जेकी आहे न, उहे इहे बि चईंदा आहिनि एॾो खाइण जो छा मतिलबु, थोरो सो ई खाओ न। ठीकु आहे, हेल्थ जे हिसाब सां ठीकु आहे, लेकिन अगरि जे शुरू खां ई खाईंदो पींदो इंसान आहे, कम से कम असां हीअं चई करे हुनजी रोटी त न छुड़ायूं। इहो बि त पाप था खणूं न। कईअनि खे अगरि माण्हू, कई नुंहरियूं चईंदियूं अरे असांखे एॾनि जी रोटी ठाहियूं, एॾा माण्हू ईंदा,
धीरे धीरे उन्हनि जे घर में गेस्ट अचण ई बंदि थी वेंदा। त जॾहिं गेस्ट बि नथा अचनि, तव्हांखे बि रोटी ठाहिण नथी पुॼे, त तव्हांखे पैसा छो खपनि? अॼु माण्हू भॻवान खां चाहींदो असांजो बिज़नेस वधंदो रहे। जेको असां जॾहिं शादी कई हुई, असां इहे ॾिसी करे कई हुई भई वॾे घर में करूं था, लेकिन वॾे घर में माण्हू शादियूं करे थी त हुन समय जो का वॾा हूंदा आहिनि उहे सभु कुझु पंहिंजे कंट्रोल में करे हलंदा आहिनि। ईअं ई कोई पैसे वारा थोरी थींदा आहिनि। जॾहिं तव्हां सभिनि जी मदद कंदव, दुआयूं वठंदव, सभिनि खे जेके खाइण लाइ न आहे, सम्झो तव्हांजा कोई ग़रीब संबंधी आहिनि, उन्हनि खे बि तव्हां रोटी कंहिं ॾींहुं रोटी खारायो, कुझु चीजियूं ॾियो, त सभिनि जी दुआयूं लॻदियूं आहिनि, तॾहिं त माण्हू पैसे वारो थींदो आहे। अॼुकल्ह जी नुंहरुनि खे गेस्ट अचनि उहो बि सुठो नथो लॻे, ऐं साथ रहण बि सुठो नथो लॻे। कोई कंहिंखे अगरि उन्हनि जो पति मदद करे छॾे त उहो बि सुठो नथो लॻे। हुनजे पीअर घर वारनि खे मदद करे त सुठो आहे, हुनजे ससु घर वारनि खे मदद करे त सुठो नथो लॻे। त ॿुधायो तव्हांजो धंधो वधंदो? माण्हुनि जा धंधा घटि छो था थी न वञनि? लेडीज़ जे कारण। हर लेडी चए थी अॼु मां इहे न ठाहियां, मां बसि ऐं पोइ पंहिंजे लाइ ई ठाहियां। कईअनि खे त पंहिंजे पति ऐं ॿारनि जे लाइ बि चईंदा आहिनि खाइनि नथा, ईअं था करनि, छो ठाहियां मां, पाण खाई पी मस्तु रहंदी आहे। त महिनत नथी पुॼे न, उहो जो अंदरि भावना हूंदी आहे। ससु सिखाए त सिखंदा न आहिनि, चईंदा आहिनि असां मॉडर्न ज़माने जी बहू आहियूं। पोइ तव्हांखे पैसो छो खपे? भॻवानु छो ॾींदो? अगरि तव्हां चाहियो था मां खायां, मुंहिंजो पुटु खाए, मुंहिंजो पति खाए, बसि मुंहिंजा मां ई खावां, मां ई ख़ुशि रहां, ॿियो कंहिंखे कुझु ॾियां ई न, ॿियो कंहिंखे घरु अचण ई न ॾियां, त तव्हांखे दुआयूं किथां मिलंदियूं? तव्हां जेतिरा बि पढ़ियल लिखियल हुजो, तव्हां जेतिरियूं बि डिग्रियूं हुजनि तव्हां वटि, लेकिन तव्हां वटि दुआयुनि जो त खातो न आहे। अॼु माण्हू शरीर छॾे थो वञे त पैसा खणी थो वञे, है न? पैसा बि नथो खणी वञे, डिग्रियूं बि नथो खणी वञे, लेकिन उहो जीवन भर जो माण्हुनि खे जे लाइ सुठो सोचंदो आहे, सुठो ॻाल्हाईंदो आहे, सुठो कर्म कंदो आहे, उहो ई खणी वेंदो आहे न? भले हिकु लेडी खे ॾाढो ॿुधणो थो पए, लेकिन हुनजी कमाई बि त ॾाढी थींदी आहे, हर हिकु जो पार्ट आहे। लेकिन हाणे ॾिसो एॾो ॿुधाईंदा न आहिनि, हाणे कोई एॾो रिस्ट्रिक्ट न रखंदा आहिनि। त पहिरियों हुयो कि लेडीज़ खे दबाए करे रखंदा हुया, लेकिन लेडीज़ कम बि अहिड़ी कंदी आहे त हुनखे दबाए करे बि रखिणो पवंदो आहे, है न? काथे काथे लेडीज़ खे कंट्रोल में रखिणो पवंदो बि आहे। अगरि उन्हनि जो व्यवहार, उन्हनि जो नेचर, उन्हनि जी दृष्टि वृत्ति सुठी न हूंदी आहे त काथे काथे रखिणो बि पवंदो आहे, काथे काथे रखिणो बि पवंदो आहे, न त पूरो घर ई अॼु अलॻि थो थी वञे। पूरो घर में ई माण्हू दुखी परेशान थो थी वञे। पोइ हुन खां पोइ उहा लेडी ख़ुदि जो घर बि नथी संभाले सघे। त काथे काथे माण्हुनि खे स्ट्रिक्ट थियणो बि पवंदो आहे, लेकिन अॼुकल्ह माण्हू ॾिजी करे सभु वेठा आहिनि। त बाबा असांखे चए थो पुण्य जो खातो त जमा न थियो न, पुण्य जो खातो त ज़ीरो ई रहियो, ख़ुशी त न रही न। ख़ुशी मिलंदी, ख़ुशी कॾहिं मिलंदियूं आहिनि? पैसो कमाइण सां, फर्स्ट रैंक अचण सां, डिग्री वठण सां ख़ुशी मिलंदी? अॼु तव्हां चओ मुंहिंजो ॿारु डॉक्टर ठही वियो, जॾहिं ठही वियो हुनखे ख़ुशी आहे, लेकिन अगरि उहो डॉक्टरी खां पोइ माण्हुनि जो भलो न करे, माण्हुनि जो भलो करे, दुआयूं न वठे, आशीर्वाद न वठे, पंहिंजे ई अहंकार में रहे, त हुनखे ख़ुशी थींदी? बदवाइनि जो बोझ असांजी ख़ुशी खे बि ग़ाइब करे छॾियो। इन करे कॾहिं बि असांखे कंहिंजी बि बदुआ न वठणी न। अॼु हिकु छोरी अगरि ॾिसंदी मुंहिंजी भाभी हीअं थी करे त हुनखे ॿुधाए ॾींदी
ऐं ख़ुदि कंदी आहे त पोइ पति खे चईंदी आहे इहे छो असांजे विच में अचे, इहे न ईंदा। जॾहिं तव्हांजे ऐं तव्हांजे पति जे विच में कोई न ईंदो त तव्हां पंहिंजी पीअर घर में पंहिंजी भाभी जे विच में छो था पओ? उहो ॼाणे, हुननि जो पति ॼाणे। सिंपल सी ॻाल्हि आहे न। लेकिन इहे ई त सम्झणो आहे असांखे, इहे ई त कर्मनि जी गति आहे न। अॼु मैक्सिमम अगरि कंहिंजो घर ख़राबु आहे त उहो उन्हनि जी धीअरुनि जे कारण बि थी सघंदो आहे, पुट जे कारण बि थी सघंदो आहे। अॼु धीअ अगरि पंहिंजे ससुराल में माण्हुनि खे तंग कंदी त ससुराल वारा बि उन जे लाइ बुरो सोचंदा ई सही। ॾिसंदा भई हिन जी धीअ, अगरि धीअ हुते ससुराल वारनि खे दॿाए करे वेठी आहे, धमकियूं थी ॾे, उल्टा सुल्टा कम थी करे, त हुनजी ससु बि ईअं चईंदी न भई तुंहिंजी माउ खे माण्हू परेशान करनि, त धीअ जे कारण माउ जो घर बि ख़राबु। अॼु पुटु अगरि पंहिंजी पत्नी खे परेशान कंदो त पत्नी चईंदी तुंहिंजी भेणनि सां गॾु ईअं थई, त हुनजी भेण जो घर बि ख़राबु। छो जो किथे किथे बदुआ लॻी वेंदी आहे ऐं ॿी कंहिंजी न लॻंदी आहे। इहा बुरी सोच असांजे आसपास जो माण्हू रहंदा आहिनि न, उन्हनि जी ई असांखे लॻंदी आहे। अॼु अगरि हिकु छोरो पंहिंजी पत्नी खे मना परेशान थो करे त उहो माई जेकी हुनजी पत्नी हूंदी उहो हुनजी भेण वटि ज़रूरु वेंदी आहे कि तुंहिंजी भेण खे बि माण्हू परेशान करनि ई था। घर घर में माण्हू हिक ॿिए जे लाइ ई उल्टो सुठो सोचंदो आहे त घर घर में अहिड़ा दुख परेशानी थी वञे। त असांखे सदा यादि रखिणो आहे भई हर हिकु पंहिंजो पंहिंजो पाठ थो वॼाए, असां बि पंहिंजो पाठ था वॼायूं। असां बि परमात्मा जी संतान आहियूं, है न। त जो पाठ जहिड़ो अगरि मूंसां कोई बुरो करे थो त मां छो सोचां भई हिन जे फलाणे सां बि बुरो थिए। मुंहिंजो त हिसाब किताब चुकतो थिए थो, हाणे फलाणे जो कॾहिं थींदो छा थींदो उहो ई ॼाणे। मां छो उन्हनि सां संबंध में कड़ी थियां। त बाबा असांखे चवनि था कि हिन रीति सदा ख़ुदि के कर्मनि जी गति खे ध्यानु ॾियो। अच्छा, मीठे मीठे सिकिलते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा को यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे ज्ञान रतन खे धारण करे व्यर्थ खे समाप्त करण वारा होली हंस ठहो। बाबा चवनि था जीवन में ज्ञान रतननि खे धारण कंदा वञो, है न। जीअं होली जी बाबा चवंदा आहिनि ज्ञान रतननि खे धारण कंदा वञो। जीअं होली हंस हूंदो आहे न, उहो हिकु त ज्ञान सिखंदो आहे, ॿियो उनजी निर्णय शक्ति ॾाढी सुठी हूंदी आहे। ज्ञान रतन मतिलबु सुठी मोती चुकंदो आहे, कंकड़ न। त असांखे बि जीवन में ज्ञान जी ॻाल्हियूं मन में वीचार कंदा ऐं हिक ॿिए जे संबंध संपर्क में ईंदे हुए कंहिंमें बि असां बुरी ॻाल्हि ॾिसूं था त हुन समय यथार्थ असांखे परखण जी शक्ति हुजणी खपे कि इहा सही आहे या ग़लति आहे, है न। तॾहिं असां व्यर्थ सां मुक्त थी सघंदा थिए। त हिकु त परमात्मा जो ज्ञान चिंतन रहे ऐं व्यर्थ ऐं नेगेटिव सां असांखे स्वयं खे परे रखिणो। त बाबा असांखे चवनि था कि असांखे व्यर्थ ऐं समृत जो अंतर करिणो आहे। हिन करे तॾहिं असां होली हंस थींदासीं, तॾहिं असां जीवन में सफलता प्राप्त कंदासीं। स्लोगन आहे सदा पंहिंजी श्रेष्ठ पोजीशन में स्थित रही ऑपोजिशन जो खे समाप्त करण वारा त्याग मूर्त। सदा पंहिंजी श्रेष्ठ पोजीशन में स्थित रही करे कि मां आत्मा परमात्मा जी संतान
ऑपोजिट परमात्मा जी संतान खे कोई रोके सघंदो कंहिं कम में? त ऑटोमेटिकली जो माण्हू असांखे कुझु कमु न करण जे लाइ असांखे कुझु विघ्न विझंदा बि त बि उहा समाप्त थी वेंदी है न। त सदा पंहिंजी पाण जी ज़िम्मेवारियुनि खे यादि रखो कि मूंखे करिणो ई आहे, त आपे ई माण्हू साइड थी वेंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति। ओम शांति।